सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जो घर साणे सरकारी अहलकारनि खां हथियार खसण वारो मामलो सिंध हाई कोर्ट पुलिस खे गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ केसनि जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां DSP रैंक जे ऑफिसर खे जांच ऑफिसर मुक़रर करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत गुलाम मुस्तफ़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ नवां केस दाख़िल करण खां बि रोकियो हो। वकील जो इहो चवणु आहे अदालती हुकमनि बावजूदि वधीक केस दाख़िल करे तौहीन अदालत कई वई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवणु आहे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़िलाफ़ ॿ नवां केस दाख़िल कया विया आहिनि। DIG शहीद बेनज़ीराबाद जो इहो चवणु आहे सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जो घर साणे सरकारी अहलकारनि खां हथियार खसण वारो मामलो जंहिंमें सिंध हाई कोर्ट पुलिस खे गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ केसनि में जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। घर के बाहि साड़ण सरकारी एहलकारनि खां हथियार खसण वारे केस जे इल्ज़ाम हेठि आयल GDA अॻवान गुलाम मुस्तफ़ा जतोई ख़िलाफ़ केस दाख़िल करण वारो मामलो पुलिस ख़िलाफ़ GDA अॻवान जी तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस के केसनि जी जांच जो हुकुम ॾींदे DSP रैंक जे ऑफिसर के जांच ऑफिसर मुक़रर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील बैरिस्टर उमर सूमरो चयो त हिन खां अॻु सिंध हाई कोर्ट जी टे रुकनी बेंच गुलाम मुस्तफ़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ नवां केस दाख़िल करण खां रोके छॾियो हुयो। बैरिस्टर उमर सूमरो चयो त अदालती हुकमनि जे बावजूदि वधीक केस दाख़िल करण तौहीन अदालत आहे ऐं DIG परवेज़ चांडियो चयो त अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़िलाफ़ ॿ नवां केस दाख़िल कया विया आहिनि। DIG शहीद बेनज़ीराबाद चयो त शहरी जी शिकायत ते ॿ केस दाख़िल कया विया आहिनि। केस दाख़िल थियण खां पोइ कार्रवाई रोकी वई आहे। DIG परवेज़ चांडियो जो इहो मौक़ुफ़ हुयो। दरख़्वास्त गुज़ार खे को बि नोटिस न मोकिलियो वियो आहे, न ई को छापो हयो वियो आहे। DIG परवेज़ चांडियो जो इहो मौक़ुफ़ हुयो अदालत में। अदालत हुकुम में चयो त दरख़्वास्त गुज़ार कानून खे पंहिंजे हथनि में न खणंदा ऐं जेको आहे सो एडवोकेट जनरल सिंध पिणु अदालत में पेश थियो ऐं बैरिस्टर उमर सूमरो चयो त नए केस खां अॻु अदालत जी इजाज़त वठणी हुई। सियासी मुखालफ़त जे बावजूदि जे हुकुम चवण ते इन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जी।